नाज़रीन कुंडली में जीजा बीबी मिठी सालन उर्स जो तकरीब शुरू थी वही हुआ हवाले से पेश है अब्दुल मजीद मेमण जी रिपोर्ट। नाले संदी बुजुर्ग हस्ती हज़रत जीजा बीबी मिठी जे सालन उर्स मुबारक मदीने वाले जो दुरूदी महफ़िल विरद जो हवाले महफ़िल थी है जो कादी नशीन सईद गुलाम हैदर शाह चादर चढ़ी है दरगाह ते तकरीब शुरू थी वही ॻाल्हि कंदासीं ॿिया माण्हू जेको सिंधी जे कुंड कुंड में माण्हू हज़ार तादाद मुरीद आया आहिनि अक़ीदतमंद आया आहिनि मोतक़द आया आहिनि ॻाल्हि कंदासीं हुन खे ख़ुशी थी रही आहे छा प्रोग्राम कनि पिया महफ़िल में कहिड़ो फ़र्क़ु पए। माने कलंदर जे हवाले सां अॼु कुंडरी में बुस्टा में अम्मा जी मिठी रहमतुल्लाह अलैह जो उर्स मुबारक ऐं मीलाद मुस्तफ़ा असांजे अंजुमन गुलाम कलंदर जे रहबर असांजो महबूब सरवान सैयद साईं गुलाम हैदर शाह काज़मी कलंदरी जंहिंजो पैगाम आहे जेके पुछता पुछत विलायत जा धणी आहिनि अम्मा जी मिठी जा गादी नशीन आहिनि। ही मीलाद जो मक़सद आहे त रूहानी दर्स हिते सबक मिलनि था असांजो दुनियावी तालीमूं त हासिल करियूं था पर उन तालीम में असांखे ज़िंदगी जो हक़ीक़ी मक़सद नथो मिले। सभिनी मुस्लमान भाउरनि खे ईद मीलादुन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं मुबारकूं। पाण विञाइण पर छॾण कलंदरी कोलाब गुल जी बू गुलाब पोइ ॾेखारींदो ॾे खे ही महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको मीलाद आहे जो हर कंहिं मल्हाइण जो पंहिंजो पंहिंजो तरीक़ो आहे पर अंजुमन गुलाम कलंदर जेका आहे ॾींहं राति हिकु करे दुरूद पाक पाण पढ़नि था ॿियनि खे पढ़ाइनि था प्यार ऐं मोहबत ॾेई इंसान ज़ात जो रुख अल्लाह उन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ कनि था। असां हिन प्रोग्राम में ज़िले घोटकी खां कमू शहीद खां जेको असां शामिल थिया आहियूं अंजुमन गुलाम कलंदर सिंध ऐं पाकिस्तान जा असांजा जेके सरवाण हज़रत साईं क़िबला बाबा साईं गुलाम हैदर शाह बादशाह जंहिंजी लीडरशिप में जंहिंजी अॻुवाणी में जंहिंजी रहनुमाई में ही प्रोग्राम पूरे पाकिस्तान में थियनि पिया। असांजो फ़लसफ़ो असांजो नज़रियो इश्क़ मुस्तफ़ा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी प्रचार करणी आहे। जीअं त असांजी तंज़ीम जो नालो अंजुमन गुलाम कलंदर आहे असांजी रूहानी तंज़ीम आहे ऐं हर साल अम्मा साईं जी बीबी मिठी जो जेको आहे सो उर्स मुबारक जोश ख़रोश सां मल्हायो वेंदो आहे ऐं असांजी तंज़ीम जो कमु इहो आहे फ़ी सबीलिल्लाह दुरूद पाक जो कमु जेको आहे सो फैज़ जेको आहे सो फैलाइणु आहे। असांजी तंज़ीम जो मंशूर का ॾंड न पट न फीस कुझु बि न फ़ी सबीलिल्लाह इश्क़ मुस्तफ़ा फैलाइणु आहे ऐं बाबा साईं सैयद गुलाम हैदर शाह बादशाह एजुके लायंस टीम सरंजाम ॾिनी आहे उन जो इंचार्ज मूं मिस्किन खे रखियो आहे। हा इहो तमामु बहितरीन ही जेको हले पियो दौर फितननि जो दौर आहे फ़िरके वारीत आहे तहसब आहे बेचैनी आहे हिकिड़ो ख़ौफ़ आहे मायूसी आहे उन मंझि अहिड़ो जेकॾहिं माहौल जंहिंमें सभु पढ़िया लिखिया दोस्त ऐं उन्हनि जो वरी अंग जेको आहे सो जवाननि जो अंग ऐं बग़ैर कंहिं फ़िरके वारीत जे तहसब जे सियासत जे ऐं हेॾो वरी अमन अमान सां उनजो वेहण उनजो ॿुधणु ऐं पूरी साल अहिड़ियूं जेको महफ़िलूं थियण त असांजे ख़्याल में त तमामु बहितरी आई आहे। तव्हां मूंखां सवाल कयो हज़रत ॾाढी जामे मिठी जे हिन उर्स मुबारक तहत त असां हीउ उर्स मुबारक हर साल जीअं हिन साल बि मल्हायो आहे ऐं असांजो इहो उर्स मुबारक मल्हाइण जो तरीक़ो तव्हां ॾिठो त इश्क़ मुस्तफ़ा जो पैगाम जेको असां झर झंग फैलायूं पिया उहो हिते फैलायूं पिया ऐं बहितरीन तरीक़े सां ऐं असल तरीक़े सां। कैमरे में शबीर नगर अब्दुल मजीद मेमन KTN न्यूज़ आशियाना कलंदरी।